साईं ॻाल्हि इहा आहे त हेतिरो जॾहिं उस्ताद असांजो भर्ती बि थियो आहे पोइ बि असांजी डिस्ट्रिक्ट नौशहरे में स्कूल बंदि पिया आहिनि। हे त उबतो कानून आहे। असांजी सिटीअ मां फीमेल साइड जूं अॼु 40 किलोमीटर ॿाहिरि कढियूं वियूं आहिनि ऐं जॾहिं त उन भेनर जी उमिरि 50 साल खां मथे उमिरि आहे ऐं उन स्कूल गर्ल्स स्कूल में बि न रखियो आहिनि। मां यकीन सभु बॉइज़ स्कूल आहिनि। उन स्कूल बॉइज़ जे अंदरि बिल्डिंगूं बि कोन्हनि ऐं ख़राबु इलाइक़ा आहिनि। अॼु खां 25 साल मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां उते मेल साइड खां बि उस्ताद कोन थो वञे। उन खां डेली बुनियाद ते फुरियूं थियूं थियनि, गाॾियूं फुरिजी थियूं वञनि। अॼु खां 25 साल अॻु में असांजो उस्ताद गुलमंद ॿोयो इन ई रोड ते जतो नारे ते शहीद कयो वियो। त भाई ज़ुल्म सिटीअ जूं असांजूं भेनरियूं 50 खां मथे उमिरि ऐं बॉइज़ स्कूल में कढियूं आहिनि। सरासर असांजे पेट्रोल विनेश खे रद्द करे थी। अॼु असांजे डायरेक्टर साहिब जी हिते मीटिंग हुई सो कंहिं मजबूर सभु कोन अची सघा पर असां पंहिंजो अॼु हिन मीडिया ज़रिए पंहिंजो मौक़िफ़ चिटो रखूं था। असांजी मेल जा फीमेल साइड कतई उन स्कूल में न वेंदियूं। फौरी तौर इहे बदिलियूं असांजी वापसि कई वञनि।